गाड़ी जवाबदार साहबान आइन डिवीजन जा सदर साहबान सभी डिस्ट्रिक्ट जा सदर साहबान अस्सलाम वालेकुम सवाल कह रहे साईं गुलाम रसूल महर साहब जेका तफ़सीली असांखे ब्रीफिंग ॾिनी आहे इंडस्ट्री के हवाले से कोर्ट के हवाले से असां डिस्ट्रिक्ट शेख बेनज़ीर अड़ा की तरफा साईं के यकीन थो ॾियारियां त तव्हांजे हर फ़ैसिले ते असां लबैक चवण वारा आहियूं ऐं लबैक कंदासीं इंशाअल्लाह। साईं हाजी मोहम्मद अशरफ गिरोही जेका इलेक्शन कमेटी आहे असां उन जी तारीफ़ कयूं था ऐं इंशाअल्लाह ताला जेको ईवान फ़ैसिलो कयो आहे असां उन फ़ैसिले जी भरपूर हिमायत कयूं था। इन खां अलावा जेके स्ट्रक्चर के हवाले से साईं ॻाल्हियूं कयूं आहिनि असां इंशाअल्लाह ताला साईं मां मुतमिन आहियूं ऐं असांखे उमेद आहे त साईं गुलाम रसूल महर इहे असांखे स्ट्रक्चर वठी ॾींदो। असां खां सवाइ उमेद रखूं था इंशाअल्लाह ताला शेख बेनज़ीराबाद हर दफ़े साईं सां गॾु रही आहे ऐं हीअं इंशाअल्लाह साईं सां गॾु हूंदासीं।